अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद GSM जी लतीफ़ सुर केॾारे जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदासीं। केॾारो माना जंग जो मैदान ऐं बरे सग़ीर में केॾारो केॾार हिकु राॻिणी जो नालो आहे जेका मौसीक़ीअ जे चंद ॼाणुनि चवाणी कल्याण ठाठ में शुमार थिए थी। हिन सुर में मैदानी जंग ऐं उतां जे हालात वाक़िअनि जो बयानु अहिड़े त अंदाज़ सां कयो वेंदो आहे जहिड़ो कर अखियुनि अॻियां थींदो हुजे। ज़ाहिर आहे त मंज़र निगारी हिन जो ख़ासि जुज़ आहे। डॉक्टर होतचंद मोलचंद गुरबख्शाणीअ मूजिबि केॾारो संस्कृत जे लफ़्ज़ केदार जी बिगड़ियल सूरत आहे जंहिंजी माना आहे जंग जो मैदान ऐं हिंदुस्तानी गवैयनि मूजिबि केदारी हिकु राॻिणी जो नालो आहे जा दीपक राग जे पंजनि भारियाउनि यानी ज़ालनि मां हिकु आहे। शाह लतीफ़ जे सुर केॾारे जो शुमार रज़मिया शाइरीअ में करे सघिजे थो। हिन सुर में शाह लतीफ़ करबला जे शहीदनि जे हिम्मत शुजात ऐं बहादुरीअ खे बयानु कयो आहे। सुर केॾारो मुतअलिक़ कल्याण आॾवाणी लिखे थो त हिन सुर में शाह साहब करबला जे क़ज़िये जो बयानु कयो आहे। इमाम हसन ऐं इमाम हुसैन जी शहादत ते मातम कयो अथसि। उन ई सां गॾु जंग जे मैदान, जंगी असबाब, जंगी फ़न, जंगी सूरमन ऐं संदन ज़ालनि जी दिलेरीअ ऐं आला सीरत जो हैरत अंगेज़ नक्श चिटियो अथसि। ही सुर शाह साहब जो रज़मी यानी जंगी सुर आहे जंहिंमां ज़ाहिर आहे त हू हर तरह कामिल शाइर हो ऐं शइर जे हर क़िस्म में खेसि कमालियत हासिल हुई। सुर केॾारो खेसि सिंध जो फिरदौसी साबित करे थो। शाह साईं फरमाए थो त मुहर्रम जो महीनो ॾिठो आहे ऐं अज़खूद मन में इमामनि सगोरनि जो सनको थियो आहे, ॻणती थी आहे। मके ऐं मदीने जे माण्हुनि रंद मथे रुनो आहे। जीअं त हाणे महरम मोटियो आहे पर मीर न मोटिया आहिनि। मीरनि मदीने खां निकिरी छावणियूं हुयूं यानी पड़ाव कयो, पंहिंजा ख़ीमा लॻाया, काठीअ पाणीअ ऐं गाह लाइ माण्हू मुकाऊं ऐं चढ़ंदे ईअं चयाऊं त वेड़ वॾी थींदी। घोट घोड़नि ते चढ़ी हलिया, जिते राति रहिया से माग सॻोरा ऐं सरहा थिया। शहादत जी सख़्ती मिड़ो ई मलार ऐं निसोरो ई नाज़ आहे। हज़रत अलीअ जे औलाद लाइ मर्ग यानी मौत मींहं मिसल आहे। इहो राज़ के आरफ़ ई परूड़िन छो त इमामनि जे तक़दीर में शहादत असुल खां ई लिखियलु आहे। शाह साईं फरमाए थो त ॾिठो मुहर्रम माह सनको शहज़ादनि थियो, ॼाणे हे को अलाह पाण वणंदियूं जो करे। मुहर्रम मोटी आयो आया तान इमाम, मदीने जा ॼाम मौला मूंखे मेड़ीअ। मीर मदीनिया निकिरी आया न मोटी, कारा रंग कपड़ा अदा नी रोटी। आऊं तिनी ले लोठी जे मीर मुसाफ़िर राया। सख़्ती शहादत जी मिड़ो ई मलार, ज़रो नाहे यज़ीद खे इहो इश्क जो आसार। कुसण जो करार असुल इमामन सी, सख़्ती शहादत जी निसोरो ई नाज़। रिंत परूड़िन राज़ क़ज़िये करबला जो। दास्तान ॿिए में शाह साईं असांखे ॿुधाए थो त मीर मदीने खां चंड लथे चढ़िया ऐं साणनि तबल, बाज़, तबरूं, कंद, कटारा ऐं कीर हुआ। हू अणमोट हुआ ऐं रुक सां राड़ो करण लाइ संभरिया हुआ। करबला में अची पंहिंजा ख़ीमा खोड़ियाऊं ऐं यज़ीद जे साम्हूं जंग जोटियाऊं। हू तरार जो ताव पसी मुंहुं न मोड़ियो हुननि। मिस्रनि
यानी तरारिन मिस्र मां तैयार थियल तरारिन सां वरी मारे ढूंढन खे ढेर कयाऊं। मीर हुसैन जो हमलो पसी दिलेर बिदहल जी वया। धरती धुबी ऐं आसमान थरथलिया। हीअ जंग न हुई पर ही इलाही नूर जो निज़ारो हो। धणी पंहिंजे दादुलनि खे कुहाए थो ऐं मोहबन खे माराए थो। इन्हीअ में का उन्ही ॻाल्हि इसरार जी आहे। फरमाए थो त चंड विहाणीअ चढ़िया मल्ह मदीना मीर। उन सी तबल बाज़ तबरूं कुंद कटारा कीर। अलीअ पुट अमीर कंदा राड़ो रुकसी। करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं। झेड़ो यज़ीद साम्हूं हो जुंबी जोड़ियाऊं। मोहन मोड़ियाऊं पसी ताव तरार जो। कामिल करबला में अहल बैत आया। मारे मिस्रियुन सी तिन काफर कंबाया। सच के बीबीअ जाया हेड़ा सूरह सुपरी। कामिल करबला में आया जुंग जवान। धरती धुबी लर्जी थरथरिया आसमान। कर हुई कान हो निजारो नींह जो। दोस्त को हाय दादुला मुहिब माराए। खासन खलीलन के सख्तियों सहाय। अल्लाह समंद बेनियाज सा करे जा चाहे। इन्हीअ मंझ आहे का उन्ही ॻाल्हि इसरार जो। अॻिते हली शाह साईं अलीअ जी औलाद जो ऋण में राति पवण ऐं कूफिन जो उन्हनि सां दगायूं ऐं बेवफ़ायूं करण जो ज़िक्र करे थो ऐं चवे थो त करबला जे मैदान में हू इमामनि खे पाणी बि नथा पीआरीनि। शहज़ादा जंग जे मैदान में पैगंबर खे पिया सारीनि। संदन शहादत जी ख़बर हिक रत में ॿुॾल पखी पैगंबर जे रोज़े शरीफ़ जे मथां उॾामी खणी आयो आहे। बैतन जी सूरत में फरमाए थो त काजा ढुरी ढूंगरे कोजो वरियो वाह। अलीअ शेर विया ऋण में पियनि रातड़ी। झेड़ो लाहे यज़ीद अलीअ जी औलाद सी। सा न पसंदे ईद जा हूंदी मीर हुसैन सी। कूफिन कहर कयो थिया जमाती यज़ीद सी। पलीतन खे पिड़ में वरनियो वर पियो। सधर सधर हुन सिहो शेर शहादत रसियो। कूफिन कागज़ लिखियो विच विझी अल्लाह। असीं ताबियो तुंहिंजा तूं असांजो शाह। हे कर हेॾे आव त तख़्तो ताबीने तुंहिंजे। कूफी करबला में पाणी न पीआरीन। उते अलीअ शाह खे शहज़ादा सारीन। निकिरियो निहारीन चढ़ मीर मोहम्मद अरबी। पिरे पखी आयो करबला मां कही। रोज़े पास रसूल जे तंहिं हली हाक हई। ॾिठियम रुक रोई चढ़ मीर मोहम्मद अरबी। सुर केॾारो जे दास्तान 3 में शाह साईं करबला जे मैदान सां गॾोगॾु ॿियनि जंगनि जे मैदान जो बि अणसिधी तरह ज़िक्र करे थो। हिन सुर में शाह साईं हर राहे हक़ जे मुजाहिद राहे हक़ ते सिर ॾींदड़ जोधे जवान जी साराह करे थो। चवे थो त मांझिन जो हीउ मरक़ आहे त हणण हकिलण ऐं ॿेली सारण हू रुक वहंदी रांदि में फ़र्क़ु नथा विझनि वेरम नथा कनि। ऐं बहादुर बहादुरनि खे गॾिया तरारनि जो कड़को पए पियो ऐं कंध किरियो पए नचिया। झूझारनि जूं वहूं याने ज़ालूं मुर्कनि थियूं। जे लड़ंदे सिर था ॾियनि त उन्हनि जूं ज़ालूं मुर्कनि थियूं ऐं उहे लॼ में मरनि थियूं। जन जा भुतार जग मां भॼी अची घर में था लिकनि। हिन दास्तान में कुझु अहिड़ा बैत बि आहिनि
जन में बयान कयल उहिञाणनि मां इहो पतो पवे थो त हिननि बैतनि में छा साईं सिंध में लॻंदड़ जंगियुनि जो ज़िक्र कयो आहे। हिकिड़े बैत में फरमाए थो त ॾिठो काल कहीं झूंझार को झगड़ो, अहिड़ो को आहे जंहिं पंहिंजी अखियुनि सां हीअ सूरमनि जी लड़ाई ॾिठी हुजे, जेको माज़ी में थियो आहे, काल यानी माज़ी में। हाथियुनि हॾ मुछाया रेलो रत नए, वेड़ में हाथियुनि रत जा रेला वहाए पंहिंजा हॾ कपाया। ज़ाहिर आहे त करबला जी मैदान में त हाथियुनि जो इस्तेमालु कोन थियो हो, सो सिंध में लॻंदड़ जंगियुनि में हाथी ज़रूरु इस्तेमालु थिया आहिनि। भाइनि सां सईं जियां जीअ जोखो थिए, सूर्य उन ई मंज़िल खे आसान करे था सम्झनि जितां जान खे जोखो आहे, यानी हू सिर ॾेई सुराह था थियनि, अमर थी वञनि था। वरी ॿिए बैत में फरमाए थो त आया उजारीन तनक तरारियूं त्योरा, माना हथियार साफ़ कंदड़ आया आहिनि। आया उजारियूं कुहाड़ियूं ऐं तरारियूं चमकाए ओझल पिया कनि। तरारियूं त्योरा आहिनि, जेके तनका आहिनि उहे कुहाड़ियूं आहिनि, ऐं ॿिया कहिड़ा औज़ार आहिनि जेके सिंध में ई इस्तेमालु थींदा हुआ जंगियुनि में। सांगियूं साउन हथ में कुल्हनो न लाही, उभाई आहिनि मुहाई मरण ते। सूरनि जे हथनि में नेज़ा आहिनि ऐं उन्हनि खे कुल्हनि तां हेठि नथा लाहिनि। ही शहादत जा शाइक़ मरण लाइ तयारु बीठा आहिनि। मैदानी जंग में हिम्मत, शुजात ऐं बहादुरी सां विढ़ंदड़ जवाननि मुतलिक़ छा साईं हिन तरह फरमाए थो त हणण हकिलण ॿेली सारण मांझियां ए मरक। हणण हकिलण ॿेली सारण मांझियां इहो मरक को, विझनि तान फ़र्क़ को रुक वहंदी रांदि में। बहादुर गॾिया बहादुरें खड़ग खिलविल कनि, विझनि धड़ धड़नि ते हाकारीन हणनि। किरन कंध नचनि ऋण गजियो राड़ो थियो, होॾां हुन हाकारियो हेॾां ही हणनि। सुरनायूं ऐं सुंधड़ा ॿिन्ही पार बुरनि, घोटनि ऐं घोड़नि ऋण में लाऊं लधियूं। घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं वाही ऋण जा। झुमंदियूं अचनि झोलियूं झूंझारनि जूं, पायो बुक बुहार जा उन जूं वहूं वाका कनि। पिटीन पार कढनि ऋण गजियो राड़ो थियो, कांध कलारे कपड़े वर वर विन्हायो आं। जित सांगियुनि जी सट वहे उत विख वधंदी पाए। नातां भौम भाए जांजा नूधी न चढ़े, भगो आऊं न चवां मारियो त विसां। कांध मुंहं में धकड़ा सेकींदे सुहां, त पिण लॼ मरां जे हुअंसि पुठ में। हिते उन बहादुर जी, उन जंगजूअ जी, उन मुजाहिद जी घरवारी आहे जेका चए थी त भगो आऊं न चवां मारियो त विसां। कांध मुंहं में धकड़ा सेकींदे सुहां, जे मुंहिंजो मुड़ुसु भगो त आऊं लॼ में ई मरी वेंदसि, जे मारिजी वियो त मुंहिंजो ॻाट ऊचो थी वेंदो। कांध जे अगरि मुंहं में धकड़ा हूंदा त आऊं सेकींदे सुहंदसि, जे पुठीअ खां धक हूंदसि त आऊं लॼ में ई मरी वेंदुसि। मुंहं मथां जंजा से पिटियो कढनि पार, जेॾियूं हिन जुंझार उजारे सभु छा कया। मर मरी आऊं रोई मोटी आव मकांध,
कचन वॾा पांत जीअण थोरा ॾींहड़ा ए मुंहिंजा मुड़स ए मुंहिंजा भुतार तूं जंग में विढ़ी मरी त आउं तुंहिंजे मथां रोआं कचन वॾा पांत छो जो जेके ताना आहिनि उहे ॾुखिया आहिनि ई हयाती त 2-3 ॾींहं जीअण आहे पर ही ताना सॼी ज़िंदगी लाइ आहे। हिन सुर में शाह साईं बहादुरनि सूरहनि सर्वेचनि ऐं जंग जे मैदान में पहिरें सिफ़ में सीने ते घाव खाई सिर ॾेई सुरहा थींदड़ सर्वेचनि खे ॿुधाए थो त ही जेके गिझ आहिनि जेके जंग ॾिसी जंग जो मैदान ॾिसी हिते गॾु थिया आहिनि उहे बि उन्हनि जो मांस खाईंदा आहिनि जन सीने ते घाव खाधा हुजनि ऐं ही गिझ उन्हनि जो मांस हरगिज़ नाहिनि खाईंदा जेके कांइर थी भॻा आहिनि जिन पुठियुनि में घाव खाधा आहिनि ऐं उन्हनि जो जेको मांस हूंदो आहे उन्हनि जा जेके लाशा हूंदा आहिनि उहे उते पिया किना थींदा आहिनि। फरमाए थो त छपर जीअं पहूं तीअं ऋण गिझनि रायो छपर जीअं पहूं तीअं ऋण गिझनि रायो वंका वंकन गॾिया ड्रोड़ियो ॾियनि रहूं मुहायन वहूं नीर महांगो कंदियूं कंवर किली जा कोॾिया जांकी ताईं जीअ मथां अड़नि आसिरे रुक प्यालो पी गाह गिझनि जो थी वेठे जिन वरह थिया। वरी फरमाए थो त गिझड़िन ॻारो रातो ॾींहं ऋण में गिझनि खे त रात ॾींहं पंहिंजे पेट जी ॻणती आहे तंहिं करे पयूं ऋण पटनि में लामारा ॾियनि भुणियूं पुछनि पाण में त कंहिं मुंहुं केॾारो हिक ॿिए खां पयूं पुछनि त ॾिसो त जंग किथे लॻी आहे त गोश्त खाइण लाइ मिले खाइनि खग मारो कांइर पयो किनो थिए खग मारो उहो आहे जेको सीने ते घाव खाए जेको तलवारनि सां ज़ख़्मी थिए जेको तलवारनि सां शहीद थिए उहो आहे खग मारो। गिझ शाह साईं चए थो त गिझूं ॻोल्हे ॻोल्हे गोश्त बि उन्हनि दिलेरनि ऐं बहादुरनि जो थियूं खाइनि जेके मुंहुं ॾेई साम्हूं थी हथियारनि सां विढ़िया ऐं संदन मुंहं में धक लॻा उहे उन्हनि जूं जो मांस हरगिज़ नथियूं खाइनि जेके पुठी ॾेई भॻा उन्हनि जे मांस जे वेझो उहे गिझ हरगिज़ नथा वञनि। अचो त शाह साईं जे ॾिनल पैगाम खे सम्झंदे दुनिया जी हर मैदान में पुठ ते भॼण बजाए जिदोजहद कंदे अॻिते वधो करबला जे शहीदनि जे क़ुर्बानी खां सबक़ पिरायूं पंहिंजे हक़नि लाइ पोइते हटण बजाए ज़ालिमनि जे वॾनि टोलनि खां डिॼण बजाए थोरा हूंदे बि हक़ लाइ आवाज़ बुलंद करियूं पोइ छो न असांखे अज़ियतूं ॾिनियूं वञनि केतिरियूं ॾुखियायूं पेश अचनि पर तॾहिं बि करबला जे शहीदनि वारे पैगाम खां ऐं शाह साईं जे ॾिनल जिदोजहद वारे पैगाम खां पोइते हरगिज़ न हटूं ऐं जॾहिं असां साबित क़दमी सां पंहिंजे हक़नि लाइ उथंदासीं त कामयाबियूं असांजो मुक़दर बणिबियूं। जीअ सिंध जीअ लतीफ़ साईं जी ॿोली।